जिए लतीफ़, जिए शाह सचल स्वामी जी ॿोली। नओं न्यापो प्रोग्राम सां मां वीना श्रृंगी आवाज़ जी ख़िदमत में हाज़िर आहियां। सभिनी सजणनि खे नए साल जूं वाधायूं हुजनि। नओं साल अव्हां जे लाइ ख़ुशियुनि जा खज़ाना खणी अचे। अॼोकी ॾियारे इहा ई दुआ घुरां थी त चारो तरफ़ अमन अमान रहे, ख़ैर सगाली भाईचारो रहे। हिकु दफ़ो वरी अव्हां खे वाधायूं ॾींदे पंहिंजी हीअ कविता नए साल जे जेका आहे उहा वंडे रही आहियां। ही साल नओं अमन अमान जो रहे, ही साल नओं अमन अमान जो रहे, इंसाननि जो इंसाननि लाइ प्यार रहे। ही साल नओं अमन अमान जो रहे, इंसाननि जो इंसाननि लाइ प्यार रहे। को कंडो न कंहिं वनीअ जे ज़िंदगीअ जे राह में अचे, को कंडो न कंहिं वनीअ जे ज़िंदगीअ जे राह में अचे। कंहिं वनीअ जे सुहाग खे, कंहिं वनीअ जे सुहाग खे दहशतगर्दी जो ॾंभ न ॾे। कंहिं वनीअ जे सुहाग खे दहशतगर्दी जो ॾंभ न ॾे। ही साल ख़ैर सगालीअ वारो रहे, कश्मीर खां कन्याकुमारीअ ताईं, कश्मीर खां कन्याकुमारीअ ताईं। इहो ई हिन नए साल जो इंसाननि तरफ़ां इंसानियत लाइ पैगाम हुजे, इंसाननि तरफ़ां इंसानियत लाइ पैगाम हुजे। हिकु दफ़ो वरी नए साल जूं वाधायूं पेश कंदे मां वीना श्रृंगी अव्हां खां इजाज़त वठी रही आहियां। मोकिलाणी नाहे, साथ सलामत।